नाज़रीन, इस्लाम कोट में थर समाजी तहरीक जे सर ते मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि कोयले जे कंपनी जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी। उन ई मौक़े ते एहतजाज में शरीक अॻवाननि आवाज़ टीवी जे रिपोर्टर फ़कीर बशीर सां कहिड़ा वीचार वंडिया, अचो त ॾिसूं। तो ये थरकोल जो तरक्की के नाले में माइनिंग भी थिए पई, कोयले जा कारखाना भी लगन पिया। उन सभिनीनि जी क़ीमत जेकी आहे उहा थर जा माण्हू अदा कनि पिया। उन्हनि ब्लाकनि जा माण्हू अदा कनि पिया जिन ब्लाकनि में थरकोल जो कमकार हले पियो, माइनिंग हले पई, कोयले जा कारखाना लगन पिया। माण्हू पंहिंजे जेको आहे सो तारीख़ी मागनि मकाननि ऐं पंहिंजे तारीख़ी इलाइक़नि में बेदख़ल पिया थियनि, पंहिंजे तारीख़ी रोज़गार में बेदख़ल पिया थियनि। बल्कि जेको आहे सो थरकोल जे ज़रिए बिजली पैदा करणु या कोयले जे ज़रिए बिजली पैदा करणु इहा तरक्की न बल्कि तबाही ऐं बर्बादी आहे। थर जे कुदरती जो हुसन आहे उनजी तबाही आहे, बर्बादी आहे। थर जे माण्हुनि जी तबाही बर्बादी आहे, उनखां वधीक न लॻाईंदासीं। असीं बि इहो मुतालबो था करियूं त हिन वक़्त ताईं जेतिरा बि कोयले जा कारखाना 2 लॻा आहिनि या 3 लॻा आहिनि या जेतिरी माइनिंग थी आहे उनखां वधीक हाणे को बि कमु न थियणु खपे। कंपनियुनि जा जेके रवैया आहिनि, पहिरीं त हितां जे मक़ामी माण्हुनि जूं जेके अबाणियूं ज़मीनूं हुयूं उन्हनि खे कारे कानून तहत इन्हनि खां खसियूं पियूं वञनि। असां सिंध गवर्नमेंट खे अपील कयूं था त जेको थर आहे जंहिं हेॾी ही पंहिंजे ज़मीन ॾिनी आहे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। सुनहरा ख़्वाब ॾेखारे हिननि कोयले वारनि त तव्हांजे लाइ रोड रस्ता ईंदा, तव्हांजे लाइ बिजली ईंदी, तव्हांजे लाइ दुबई ठहंदी, तव्हांजो को बि बेरोज़गार माण्हू असां न छॾंदासीं, हिन कंपनी जे अंदरि भर्ती कंदासीं। जेको असां 2013 खां सुनहरी ख़्वाब ॾेखारे असां खां पंहिंजा हक़ छीनी करे अॼु असांजो ॻोठनि में अची सर्वे करे ॾिसो। असांजी अपील आहे असांजा सिंध गवर्नमेंट खां अपील आहे त सर्वे करे ॾिसो। असांजो पाणी पीअण लाइ पाणी न आहे, ॿियूं सहूलियतूं सभु छुटियूं पर सिर्फ़ु अञा पाणी बि असांजे लाइ न पुॻो आहे।